सुबह जो 5 बजे हिकिड़ो ख़्यालु लिखियो ॿियो त मां ईअं चइजे त ख़्यालु ठाहियो जीअं साईं जिन फरमायो त उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहब जो पहिरियों नालो मोहम्मद ख़ान हो ऐं मशहूरु नालो मंज़ूर अली ख़ान इन्हनि ॿिन्हिनि खे हिकिड़ी सिट में ईअं चइजे त मोहम्मद से मंज़ूर हुयो कैसो भाग लिखायो वरी मोहम्मद से मंज़ूर हुयो कैसो भाग लिखायो वरी सब गुनियन में तान सैन सिंध राणी गुन गायो वरी या सही आहे बसि ये 2 सिटूं आहिनि असां ते 2-3 ॿार आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा जीअं ख़्याल जो टप्पा जो बजेस्ते ई था रखूं अॻियां नथी चवां पर हिन सिंध में असां मौजूदु आहियूं हिते जो अन्न खाधोसीं हिते जी हवा हिते जो पाणी सभु कुझु हिते जो त सिंधीअ में चवंदा आहिनि त जंहिंजो ॻाइजे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे असां वाई ऐं काफ़ी उन ते कमु कयो असांजो पहिरों जेको सिंफ़ आहे पहिरीं सिंफ़ आहे उहो सुञाणप आहे ख़्याल ॿियो आहे काफ़ी ऐं टियों वरी उस्ताद न्याज़ हुसैन जी महिरबानी जो असां वाई बि ॻाई असां 3 ई पेश कंदासीं ऐं उन खां पोइ चवंदो त ॻाईंदासीं ऐं न त पोइ ॿिया आहिनि काफ़ी हाज़िरी ॾियणी आहे बसि तव्हां बर्दाश्त कंदो काफ़ी ऐं 2-3 लतीफ़ा आहिनि ख़ान साहब मंज़ूर अली ख़ान जॾहिं ॻाइणु शुरू कंदा त शुरू में ख़्यालु ॻाईंदा इहा रिवायत आहे उन्हनि जी के माण्हू चवंदा हुआ त साईं हाणे राग वाग ठहे पर काफ़ी कलाम ॿुधायो माना उन्हनि खे सम्झ में ई न ईंदो इन ॻाल्हि खे टोड़ण जे लाइ इहो ख़्यालु ठाहियो मंज़ूर अली ख़ान साहब असां कॾहिं बि ख़ान साहब जो कोई कलाम न ॻायो आहे किथे बि उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो कलाम असां ॻाइण जे लाइक़ ई न आहियूं असां ॻायो ई न आहियूं असां उनजे पर्सपेक्टिव में उनजे अक्स में उस्ताद न्याज़ हुसैन जी मदद सां ॻायो ऐं मूंखे वॾो इन ते शर्मसारी बि आहे त ख़ान साहब मंज़ूर अली ख़ान जे साम्हूं मां कॾहिं बि न ॻायो ज़िंदगीअ में हिकिड़े ॾींहुं मूंखे चयूं त तूं ॻाए असांजी हिकिड़ी भेण हयात आहे जेका सेंदो ख़ान जी घरवारी आहे उहा उन ॻाल्हि जी शायदि आहे त अधु कलाकु लॻी वियो मां न ॻायो सघियुसि मां एॾो डिॼंदो हुउसि एॾो शर्माईंदो हुयुसि पर शायदि उहो इन करे न ॻाईंदो हुयुसि जो अॼु थो ॻायां शायदि उहो ॻाया हा त अॼु न ॻाया ऐं गॾो गॾु दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियूं महिरान हिस्टोरिकल असांजे जेको दोस्तनि जो सथ आहे अलाह खे हिननि खे जुड़ियो रखे लाट ॿारींदा पिया अचनि ॾींहं ते ॾीओ ॿरे पियो ख़ान साहब जो ज़िक्र जेको मोहम्मद हनीफ़ चवंदो आहे त इहो अणखुट ज़िक्र आहे हिन में वाधारो आहे हिन में बरकतूं आहिनि ख़ान साहब जो ज़िक्र जिते बि थींदो उते राग पलबो निभबो वधंदो इंशाअल्लाह जेके जेके ख़ान साहब जे अंग खे पंहिंजे साह सां सम्झनि पिया पंहिंजे रूह सां उनखे पेश था कनि ऐं उन मां बहिरो था वठनि असां ॾिसूं था उन्हनि खे मौला कामयाबी बि ॾिए थो उन्हनि जे राग में वाधारो थो थिए इज़तुनि में वाधारो थो थिए मौला खे तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे अदा अचनि था अवां जो अदो साथ दोस्त आहे नादर अली ख़ान खे ख़ुदा जस रखे जो हीउ ॾींहुं मारे वेठो आहे असां हर साल ॾिसूं था ॿुधूं था अख़बारुनि में त पंहिंजे तरीक़े सां जेतिरो बि हिन जी जेके बि वुसत हूंदी आहे हुन हिसाब सां अख़बार ॿुधाईंदा आहिनि संगत ॿुधाईंदियूं आहिनि त हीउ ख़ान साहब ते बि वेंदो आहे ख़ान साहब जो नालो रोशन करे वेठो आहे हालांकि हिन ख़ासि काज़ में जेको ख़ानदानी काज़ बि आहे ऐं सिंध जो हिनखे कर्ज़ बि आहे उहो निभाईंदो पियो अचे अलाह खे हिनखे कामयाबु करे ऐं मुंहिंजी अदा ज़ुल्फ़िकार जी असांजे सॼे सथ जी बल्कि अवाम जेके हाज़िर वेठा आहियो असां अव्हां मंझां आहियूं अव्हां असांजा आहियो
अला करे त चंडे आदम जो साॻियो औज ऐं उरूज थिए जेको ख़ान साहब जे दौर में हो। जीअं साईं फरमायो साईं नसीर बख्श साहब जॾहिं चंडे आदम जो नालो थो अचे त असांजो सुपर स्टार ऐं असांजो जेको सुपर वॾेरो साईं शाहनवाज़ ख़ान उन्हनि जो नालो ज़हन ते अचे थो ऐं ख़ान साहब मंज़ूर अली ख़ान साहब जो नालो अचे थो। अला करे त हिन नाले खे पाणी मिले वधे वीझे, छो जो हिन में असांजी इज़त आहे। असां जाॾे वञूं था जेॾां वञूं था पहिरीं नालो ख़ान साहब जो थो अचे, पोइ असां था अचूं। हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे, उहा इहा आहे त जॾहिं खां उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो अंग हले पियो थो, जंहिंजे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु करणु खपे, सिक्काए राइजुल वक़्तु। सिक्काए राइजुल वक़्तु सिंध में जेको माण्हू उनजी आमेज़िश सां न ॻाईंदो उहो कामयाबु न थींदो। 3 नस्लूं थी वयूं आहिनि, उस्ताद मंज़ूर अली ख़ान 1, 2 आबदा फरीद ऐं 3 ते सनम मारवी ऐं राहत फ़तेह अली ख़ान पटन छाल पवार ॻाइनि था। 3 नस्लुनि ते बाक़ाइदा उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी छाप लॻल आहे, उनखे को मिटाए नथो सघे। ऐं उहो नौजवान नस्ल हुजे या पुराणो नस्ल हुजे, उनखे मंज़ूर अली ख़ान जी ज़रूरत आहे, हरदम आहे। केॾो वॾो बि राॻी हुजे, भले इंटरनेशनल हुजे, इन सां कोई फ़र्क़ु नथो पए, पर मंज़ूर अली ख़ान जी आमेज़ हुनजी करणी पवंदी। घणियूं ॻाल्हियूं थी मथां असांजा सभई उस्ताद असांजा वॾा राग सां सलाहड़ियल ही टंडो आदम असांजो उस्ताद खानो आहे। असां उस्ताद वज़ीर अली ख़ान खां बाक़ाइदा सिखंदा रहिया आहियूं, असां मंज़ूर अली ख़ान खां सिखंदा रहिया आहियूं। इन करे हीअ ईअं सम्झिजे त टंडो आदम असांजो उस्ताद घर आहे ईअं ख़ान साहब रशीद ख़ान खां सिखंदा रहिया आहियूं, सॼे घर खां सिखंदा रहिया आहियूं। इन करे सॼे टंडे आदम खां इजाज़त जा तलबदार बिस्मिल्लाह सां कयूं, जेको हाल हबीबा तो पेश करिया।
खटाइण जो फार्मूलो आहे, मां ॿियो नथो चवां, फार्मूलो राजा सम्झनि राग खे, ॿिया सम्झनि पीर फ़क़ीर। राजा सम्झनि राग खे, ॿिया सम्झनि पीर फ़क़ीर। ॿिया सम्झनि राग खे आशिक़ नज़ीर। चौथा सम्झनि राग खे अकुलमंद अमीर। इहे चारई जना बशीर, इहे चारई जना बशीर। मोहम्मद मुल्क मिजाज जा
असां वाई पढ़ंदा आहियूं शायदि त उन वाई खे क्लासिसाइज़ कीअं करे पके राग में कीअं उनखे कन्वर्ट कयूं। असां उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी जा भेटा था ऐं इहा बि धीम में आहे ऐं असां गुज़िरियल साल में हिनखे ॻायोसीं ऐं हींअर बि ॻायूं था। भीम में वाई हूंदी न आहे छो जो शाल जो राग न आहे त पोइ वाई खे भीम में कीअं करिणो आहे इहो हिकु एक्सपेरिमेंट ऐं उहो तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। इन जी शाइरी जेका आहे उहा आहे सॼो सोध हलाई सां ॾाढो दूर हलियो वे यार ॾाढो दूर हलियो वे। ख़ान साहब मंज़ूर अली ख़ान जे उनखे यादि कंदे उन्हनि लिखी आहे ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी किताब में इहो शामिल आहे। असां कोई कमाल न कयो आहे त ॻोल्हियो आहे त किथे किथे कहिड़ी शइ पई आहे उनखे ॿुधायोसीं।
जाज के तो बताए, जाज के तो बताए, मुल्क मिलो Vela
ॻाइण चढ़ियल आहे असांजा प्यारा दोस्त असांजो नाज़ मोहम्मद अरीफ़ुल्लाह शारी जी मोहम्मद अमसाद सही असांजी जी कोशिशि आहे त हू तव्हां ताईं पुॼाइण चाहींदा त अहिड़ी ऑडियंस असांखे रस्ता मां कसम सां थो चवां त किथे बि मिले जेके ॿुधण वारा मां इंतिहाई अदब सां थो चवां मुंहिंजा डिफरेंट वेठा आहिनि मास कम्युनिकेशन त हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि की तव्हां कान खणो ऐं तव्हां शुरू कई आहे उहो किधर पिया ते तव्हां कान खणी उनखे जेको फोटो छिकाइणो आहे हिकिड़ो अची हिते वेही रहियो उनखे ख़बर न आहे असां अलाका ठाहियूं मंज़ूरी कान्हे लाइ ऐं उहो हिते फोटो थो छिकाए इहे हिकिड़ी ॿी पंजाब काफ़ी आहे उहा ठुमरी खां इंस्पायर थियल आहे ठुमरी मां वरितल आहे जेका सिंधी काफ़ी आहे सा फोक बेस्ड आहे उनखे उस्ताद मंज़ूर अली ख़ान वरी क्लासिकल सां मिलायो इहा काफ़ी बिल्कुलु उन फार्मूले ते आहे उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे फार्मूले ते इनखे
तो मासूम सा न वञा आख़िर में की 5 मिंटनि जी शइ था ॿुधायूं उन खां पोइ पंहिंजी जाइ वठी साईं जो नियापो ताज साहब चंदे आदम आया नियापो मिलियो ख़ान साहब संभरिया ताज साहब तंहिं दौर में लारी थींदी हुई तमामु शॉर्ट थो कयां ख़ुदा जो कसम मरण खां पोइ बि इहा ॻाल्हि नथी विसरे न विसरंदी साईं जो हुकुम साईं आया लारीअ ॾे ते ताज साहब चढ़ी विया ताज साहब सम्झो त ख़ान साहब न चढ़ी सघिया आहिनि त हुन लारीअ में जाइ न हुई विहण जी ख़ान साहब जो तानपुर हुननि सां गॾु ताज साहब नौजवान माण्हू हुआ चढ़ी विया ख़ान साहब वॾा हुआ पीरसन हा ॾिसनि त जाइ न मिली ख़ान साहब लारीअ जे पोयों चढ़नि पिया मथे वेहण लाइ ख़ान साहब चयो त ख़बर था मथे पिया चढ़ो जी तव्हांजी जाइ कान्हे का पहुचणो त आहे साईं जो हुकुम आहे पोइ जिते जाइ मिली बिस्मिल्लाह इहो डिवोशन इहो अहिड़ो न आहे ख़ुदा जो कसम कंहिं वटि बि न आहे कंहिं वटि बि न आहे रिवायत आहे साईं लोने खां त अहिड़ी शइ ॻाए ॾे हे मुंहिंजो ॾाढो साईं ॻाईंदो ऐं हिन जो ख़ूबसूरती रहंदी आहे त हिन में 12 इमामनि जो नालो सो एड्रेस कीअं थियल आहे इहो कोई रागी करे सघे थो ऐं वरी शाइर हुजे त पोइ कमाल थींदो पोइ शालती थींदो रागी ऐं शाइर हुजे शालती